नमस्कार दोस्तों, महारेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो तक नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। चीफ जस्टिस जे महाभियोग जी दरख़्वास्त नामंजूर। भारत के चीफ जस्टिस के सामूं महाभियोग के लाइ कांग्रेस सहित विपक्ष पार्टियों कयल दरख़्वास्त के उपराष्ट्रपति वेंकैया नायडू पारां नामंजूर करण में आई है। बारहं करोड़ के बिटकॉइन मुद्दे अमरेली जो एसपी गिरफ्तार। सूरत के 12 करोड़ के बिटकॉइन मुद्दे जांच करे रहियल गुजरात सीआईडी क्राइम पारां अमरेली के एसपी जगदीश पटेल की अटकायत कई है। चीफ जस्टिस दीपक मिश्रा मुद्दे विपक्ष के झटको। चीफ जस्टिस दीपक मिश्रा के सामूं महाभियोग की कयल दरख़्वास्त उपराष्ट्रपति के टेक्निकल कारण से रद्द करे विपक्ष के वड्डो झटको आयो है। केशोद पासे कार पलटी वञण ते ॿिनि जी थी मौत। जूनागढ़ के केशोद पासे आयल एक कार पलटी खाई वञण ते कार में वेठल ॿिनि ॼणनि जी मौके ते मौत थियण ते गमगीनी छाइजी आहे। गुजरात में वरती वही गुजकेट जी एग्जाम। गुजरात में डिग्री और इंजीनियरिंग में एडमिशन लाइ जरूरी करण में आयल गुजकेट जी एग्जाम अज सूमर ॾींहुं वठण में आई हुई। गांधीनगर में सीआरपीएफ के जवान कई आत्महत्या। गांधीनगर में सेवा ॾेई रहियल सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स के जवान पंहिंजी सर्विस राइफल में पाण खे गोली हणी करे आत्महत्या करे छॾी हुई।
व्यारा में पुलिस हेल्थ चेकअप सेंटर जो लोकार्पण। सूरत पासे जे व्यारा में सरकार पारां ठाहिण में आयल पुलिस हेल्थ चेकअप सेंटर जो जिले के एसपी के हथां लोकार्पण करण में आयो हो। सिक्स 600+ पुलिस जवानों है अधिकारीओ सहित अने अमारे अंदर सरकारश्रीનું आयोजन है। अमरा पुलिस मेन्युअल में है और अमरा रेंज आईजी तरफ सूचना मળી है कि एक हेल्थ सेंटर આપણે હોવું જોઈએ કે જેના કારણે પોલીસ પરિવારને એને તાત્કાલિક ધોરણે સારવાર મળી રહે અને નિઃશુલ્ક સારવાર મળી રહે। તો એના માટે અમારે વેલફેરની યોજના હોય છે। વેલફેરની યોજના સાથે માનસ સેવા તરીકે ડૉક્ટર તરીકે અમારે એક વાલોડથી ડૉક્ટર પોતાના ક્લિનિકના ટાઈમ ઉપરાંત અત્રે સેવા આપશે। અમારા જેટલા જવાનો છે પરિવારના બાળકો છે અને પરિવારના સભ્યો છે તમામને નિઃશુલ્ક સેવા આપવામાં આવશે। जामनगर पासे शिप में गैस लीक थियण ते बिन विदेशी जी थी मौत। जामनगर जे नवलखी बंदर ते आयल सिंगापुर जी एक कार्गो शिप में गैस लीक थियण ते शिप में रहल बिन मुलाजमन जी मौत थी हुई। इंदर साल थींदर बिजनेस समिट में धोलेरा सरखे कयो वेंदो हाईलाइट। इंदर साल 2019 में गुजरात में थींदर अंतरराष्ट्रीय समिट में धोलेरा सरखे हाईलाइट करण में अचण लाइ धोलेरा प्रोजेक्ट शुरू करण लाइ ग्रांट ॾिनी वई आहे। पीएम मोदी वरी वेंदो चीन जे प्रवास से। चाइना में थींदड़ शिखर मंत्रणा में बहिरो वठण लाइ पीएम नरेंद्र मोदी 27 ऐं 28 अप्रैल ते चाइना जी मुलाकात ते वञी रहिया आहिनि। जूनागढ़ में भाजपा के अगेवाननि जो मिलियो वर्कशॉप। गुजरात में ग्राम स्वराज अभियान के सफल बनाने लाइ जूनागढ़ में भाजपा के आगेवाननि जी मीटिंग मिली हुई, जंहिंमें प्रदेश अध्यक्ष जीतूभाई वाघाणी हाजिरी ॾिनी हुई। राजस्थान रॉयल की टीम मुंबई इंडियंस के ॾिनी शिकस्त। आईपीएल की आर्तवार जी थियल मैच में राजस्थान रॉयल जो मुंबई इंडियंस के सामूं 3 विकेटुनि तां शानदार विजय थियो हो। नडियाद में मिली गुजरात कांग्रेस की विस्तृत कारोबारी। गुजरात प्रदेश कांग्रेस की विस्तृत कारोबारी बैठक नडियाद के एप्को हॉल में मिली हुई, जंहिंमें प्रदेश अध्यक्ष अमित चावड़ा और विपक्षी नेता परेश दानाणी पिण हाजिर रहा हुआ।
वडोदरा में इनकम टैक्स ऑफिसर पंहिंजी औरत जी कई हत्या। वडोदरा में इनकम टैक्स ऑफिसर पराई औरत जे प्रेम में पागल थी करे पंहिंजी औरत जी हत्या करे घर में ही खड्डो करे लाश पूरे छॾण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। बलात्कार जी वारदातुनि जो विरोध करण लाइ सूरत में थिया धरना। देश में वधी रहियल बलात्कारनि जी वारदातुनि जो विरोध करण लाइ सूरत में केतिरियुनि संस्थाउनि पारां धरना करण में आया हुआ। મહેસાણા में નીંગરીએ તે જવાન कयो बलात्कार। देश में वधी रहियल बलात्कारनि जूं वारदातूं घटण जो नालो ई नथियूं वठनि, तीअं गुजरात जे विसनगर जे हिक ॻोठ में 13 सालनि जी नींगरीअ ते बलात्कार थियण जी वारदात पुलिस में दर्ज थी आहे। મહેસાણા में गुजराती मूवीअ जे शूटिंग जो थियो मुहूर्त। नरेश कनोडिया ऐं हितू कनोडिया खे चमकाईंदड़ गुजराती मूवी दीकरी एज लक्ष्मीअ जो शूटिंग महेसाणा में शुरू थियो हो, जंहिंमें बॉलीवुड जा कलाकार पिण हाज़िर रहिया हुआ। भावनगर में साईं रामजीअ जे जन्मॾींहं जी मची धूम। मुंबई जे चेंबूर में रहंदड़ साईं जय रामजीअ जो जन्मॾींहुं भावनगर जे साईं दर्शन मंदिर में ॾाढे धामधूम सां मल्हायो वियो हो। जल्दी भाई समय बार 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 दिल ये आए, 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 हम जियो हमारा
भावनगर में पुलिस जी जीप 5 कलाक कयो ट्रैफिक जाम। भावनगर में बोलतराव ट्रैफिक सिग्नल पासे हाईवे ते रोड के विच में खराब थियल पुलिस जी बोलेरो जीप 5 कलाकनि ताईं पई रहण ते ट्रैफिक जाम थियो हो। भुज में 6 साल अॻु में हत्या कंदड़ खे 10 सालनि जी सजा। भुज जे भीड़ नाका पासे 6 साल अॻु में जवान जी हत्या कंदड़ अल्ताब नोडे खे भुज जी कोर्ट 10 सालनि जी सजा ऐं 50,000 जो दंड कयो हो। भुज पासे जीप जी टक्कर ते पीउ पुट जी थी मौत। भुज जे लेर ॻोठ पासे हिक जीप जी टक्कर लॻण सां बाइक ते वञी रहियल पीउ ऐं पुट जी मौके ते मौत थियण ते गमगीनी छाइजी वई हुई। कच्छ में दरगाहन जी थियल तोड़फोड़ जी जांच तेज। कच्छ में दरगाहन में थियल तोड़फोड़ में शामिल बदमाश न पकड़ाइण जण ते मुस्लिम समाज पारां करण में आयल उपवास खां पोइ ATS जी टीम कच्छ अची करे जांच में जुड़ी आहे। भुज में जवान ते थियो जानलेवा हमलो। कच्छ जे भुज में तरावशेरी में कंहिं नंढड़ी ॻाल्हि ते हिकु जवान ते चाको सां हमलो थियण ते पुलिस मौके ते पहुची वई हुई। आदिपुर जी दुकान में 50,000 जी चोरी। कच्छ जे आदिपुर में हल इलेक्ट्रिक जी दुकान में ॾींहं ॾिठे जो कोई चोर 50,000 जो सामान चोरी कंदे पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। अहमदाबाद में थियो मेगा मेडिकल कैंप। अहमदाबाद के कुबेर नगर में सिंधी प्रोफेशनल सोसाइटी पारा महावीर कसरतशाला में मेगा मेडिकल कैंप रखियो वियो हो। मनोहर कांजाणी की आगेवानी में थियल कैंप में हजारे मरीजन लाभ वरतो हो। मेडिसिन वगैरह भी फ्री देने वाले हैं और उसके बाद अगर छोटी मोटी फिलिंग और ये वो सब चीज़ें हैं इसमें हम लोगों को महाकमला डेंटल कॉलेज का सपोर्ट मिला है और वहाँ पे वो सब छोटी मोटी चीज़ें फ्री में ट्रीट की जाएगी। बाकी कुछ अगर इम्प्लांट्स वगैरह उसमें लगे या कुछ मेजर सर्जरी हुई तो उनका कंसेशनल रेट पर सर्जरी किया जाएगा। उसके अलावा स्त्री रोग का हम लोगों ने यहाँ पे आयोजन
किया हुआ है, इसमें सभी तरह के चेकअप जो है यहाँ पे फ्री होंगे। फिजिशियंस वगैरह रखे हुए हैं जिसमें डायबिटीज चेकअप होता है। को ध्यान में रखते हुए हमने यहाँ एक मेडिकल कैंप किया है। साथ साथ में दांतों को भी समझो कि ठीक से ध्यान ना रखा जाए तो आगे चल के बड़ी तकलीफ आती है। त ही हुई अॼु ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।